अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ हमें वली मोहम्मद जारू नजर जुदा दाबेची खां शौकत मगी जी रिपोर्ट थे नाज़रीन इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीम जो मरकज़ी ऑफिस गगर में इजलास थी गुज़रियो। इजलास में मरकज़ी पार्टी चूंडण ऐं ॿिया अहम फ़ैसिला कया विया। इजलास में चेयरमैन अब्दुल सत्तार मेमन ऐं ॿियनि जी शिरकत। तफ़सील मूजिब दाबेची गगर में इंसानी हक़नि जे आलमी तंज़ीम दी इंटरनेशनल ह्यूमन राइट्स बराए वुज़न वेलफेयर ट्रस्ट जे मरकज़ी ऑफिस में इजलास थी गुज़रियो। इजलास में मरकज़ी अहदेदारनि चूंडिया विया, जिन में सीनियर नायब सदर अशरफ राजपूत, नायब सदर शौकत मगी, जनरल सेक्रेटरी अली हसन खासकली ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी हमाद राजपूत, ज्वाइंट सेक्रेटरी इब्राहिम चांडियो, मलिक रियास, ऑफिस सेक्रेटरी अली खान अबड़ो खे फाइनेंस सेक्रेटरी चूंडियो वियो, जॾहिं त सरदार अख्तर हुसैन मगी खे सिंध जो सदर मुक़ररु कयो वियो। इजलास में सिंध लेवल ते बाडी चूंडण जी ज़िम्मेवारियुनि पुणे अख्तर हुसैन खे ॾिनी वई। उन मौक़े ते सरदार अख्तर हुसैन मगी, शौकत मगी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांखे ॾिनल ज़िम्मेवारियूं ईमानदारी सां सर अंजाम ॾींदासीं ऐं हमेशह इंसानी हक़नि लाइ जदोजहद कंदा रहंदासीं।